लाड़काने पुलिस तरफा SSP लाड़काने मसूद अहमद बंगिस की अगवानी में PTS ग्राउंड लाड़काने में शोधा हक T20 मैच कराई हुई। मैच में पाकिस्तान के अगुवन मौजूदा सुपरस्टार क्रिकेटर शाहिद खान आफरीदी, यूनुस खान, अब्दुल रज़ाक, इमरान नज़ीर, इरफान खान, सरफराज अहमद, सोहेल तनवीर, उमर अकमल, जुनैद खान, शर्जील खान समेत मकामी रांदीगरनि हिस्सो वरितो। ग्रीन स्टार ऐं ब्लू स्टार टीमुनि विच में मैच खेॾी वई, जॾहिं त ग्रीन स्टार जी अॻुवाणी शाहिद आफरीदी करे रहियो हो ऐं ब्लू स्टार जी अॻुवाणी यूनुस खान कई। मैच जी पुॼाणी ते रांदीगरनि में ट्रॉफियूं, सर्टिफिकेट ऐं मैच में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि में इनाम तौरु प्लाट पिणु विरहाया विया। सॻियूं भरिसां ॻोठ रावत मशहूरी में 7 महीना अॻु वोण जे फसल मां हथ आयल मासूम नींगर मोहम्मद असलम मरद तस्लीम अहमद मशहूरी जे लाश जो ॿीहर पोस्टमार्टम करण लाइ क़बर कुशाई कई हुई। सिविल जज सूबेदारिस ज़फरुल्लाह जखरानी जी निगरानी हेठि गुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज सखर जी टीम क़बर कुशाई करे जुज़ा वरिता। हिन मौक़े ते मासूम नींगर जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मासूम असलम जे कातिलनि खे फाही ते लटकाए इंसाफ़ कयो वञे। क़बर कुशाई खां पोइ नींगर जे अमड़ मुमल मशहूरी पंहिंजे जिगर जे टुकड़े मासूम असलम जे क़बर ते ज़ारो क़तार रोईंदी रही ऐं उॿा ॾाढ़ींदड़ पार कढी कातिलनि खे पिटूं ऐं पाराता ॾींदी रही। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।